बि ॾिसूं था। थोरो साइड कजो। सिंध सुजाण संगत गंबट जे तरफ़ां पहिरीं हुनरी साइंसी तालीमी गुलनि जी नुमाइश जारी ऐं ही कुझु असां तव्हांखे स्कूल जे शागिर्दनि जे तरफ़ां साइंस जा मॉडल ॾेखारियूं था। ही गवर्नमेंट डिग्री कॉलेज गर्ल्स डिग्री कॉलेज गंबट जो ही स्टॉल आहे। ही साइंस जो मॉडल आहे। ही असां जूं नंढड़ियूं हिन में पंहिंजा स्टॉल शरीक थिया हयां अथऊं ऐं ही असां तव्हांखे उनजो बराह रास्त नज़ारो ॾेखारे रहिया आहियूं। ऐं ही गंबट में पहिरीं गंबट गेम्स कॉलेज में पहिरीं अहिड़ी कॉन्फ्रेंस थी रही आहे, नुमाइश थी रही आहे जंहिंमें असां सरकारी स्कूलनि जा शागिर्द वधि में वधि हिसो वठी रहिया आहिनि ऐं हीअ असांजे लाइ तमामु सुठी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ही कंहिंजो आहे? डिग्री कॉलेज ही असांजो गवर्नमेंट डिग्री कॉलेज गंबट जे हिन पहिरीं साइंसी ऐं हुनरी गुलनि जी नुमाइश ऐं किताबनि जी नुमाइश में असांजे गंबट कॉलेज जे शागिर्दनि जो जा स्टॉल आहिनि, साइंसी स्टॉल आहिनि। संदन महिनत खे साराहिजे थो। गिम्स कॉलेज में गंबट जे तरफ़ां सिंध सुजाण संगत गंबट जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जो नुमाइश पहिरियों दफ़ो थी रही आहे जंहिंमें असांजे स्कूल असांजा कॉलेज तमामु भरपूर हिसो वठी रहिया आहिनि। ही उन्हनि मॉडल्स जा कुझु नमूना आहिनि। ही जेके गंबट डिग्री कॉलेज जा शागिर्द आहिनि जेके ही मॉडल खणी आया आहिनि, ही सभु उहे नौजवान शरीक आहिनि ऐं असां तव्हांखे उन्हनि सभिनी जो बराह रास्त तारीफ़ कराए रहिया आहियूं त ही गंबट डिग्री कॉलेज जा होनहार शागिर्द आहिनि जेकी हिन नुमाइश में पंहिंजा साइंसी औज़ार ठाहे खणी आया आहिनि। ही कंहिंजो आहे सर? ही असां डिग्री कॉलेज जो आहे। ही बि डिग्री कॉलेज जो आहे साईं। शागिर्द हिन गेम्स कॉलेज में जेको साइंसी नुमाइश में पंहिंजो स्टॉल हणी रहिया आहिनि ऐं ही उन्हनि जो साईं असांजे शागिर्दनि मॉडल ठाहिया आहिनि। हीअ टेबल जेका आहे असांजी साइंटिफिक टेबल आहे। हिन में असां चवंदा आहियूं ड्रेसिंग टेबल नक्शा वग़ैरह साफ़ पने ते ठाहिण लाइ ॿिए पने खां शिफ्ट करण लाइ असां रोशनी ॾेई उन चिटो करे ठाहींदा आहियूं। हीअ मॉडल आहे असांजो सॉइल स्ट्रक्चर। ज़मीन जे तव्हां जी अंदरूनी आम माण्हू ख़बर न हूंदी आहे कहिड़ा कहिड़ा आहिनि छा आहे, उहा असांजी बनावट आहे। हेठे खे असां चवंदा आहियूं रॉक मटीरियल। उहो जॾहिं भुरी जो सनो थींदो आहे उनखे चवंदा आहियूं असां हेलसेंट। उन खां मथे असां जेका वारी ॾिठी आहे उनखे असां चवंदा आहियूं सेंट। हे मथियों जेको आहे उनखे असां चवंदा आहियूं किले फर्टाइल सॉइल। उन खां पोइ हीअ आहे असांजो अर्थक्वेक अलार्म। दुनिया में ज़िलज़िलो ईंदो रहे थो, हे असांजो अलार्म ठहियलु आहे। जॾहिं ज़मीन में बिल्डिंगनि में चुरपुर अची वेंदी हीअ ऑटोमेटिक वॼणु शुरू थी वेंदो। हे हिन महिल साइलेंट आहे। जॾहिं असां हिन टेबल खे या बर्णीअ खे लोॾींदासीं हीअ अलार्म आहे त माना असांजे सरफेस में चुरपुर आहे जेका असांखे अलार्म कंदो, वार्निंग ॾिए थो। उन खां पोइ हीअ असांजो आहे वाल्केनो। तव्हां ॿरंदड़ जबल ॿुधो हूंदो, उन जी अंदरी बनावट हीअ आहे। जॾहिं लावा अंदरि ज़मीन में हूंदो आहे हिन पोज़ीशन में हूंदो आहे, बिल्कुलु सेंटर में हूंदो आहे, उतो निकिरण जी कोशिशि कंदो आहे। जॾहिं कुझु ॿाहिरि निकितो पर थधो थी वियो उहो न निकिरी सघियो, ॿिए हंधि अॻिते हली निकितो। आख़िर कमज़ोर शागिर्द डिफाइन करे बाबा लावा जबल आहे जेको ज़मीन मां निकिरंदो आहे, हीउ थधो हूंदो आहे त हेठि ताईं ईंदो आहे। अगरि हीउ गरमाश कढंदो आहे त हेठि अची पुॼी वेंदो आहे। हिन में अंदरि बोतल पयल आहे जेका जंहिंमें असां ॿियूं कुझु हिन में शयूं विझंदासीं। हिन में पाणी आहे। महिरबानी थोरो असां तारीफ़ कराए वठूं सभिनी जो। तव्हां विज़िटर्स ईंदा असां हिननि जो स्टॉलनि जो तारीफ़ कराए वठूं।